पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं त टंडजाम में तेल ऐं गैस कंपनी ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे अज़हर लोची। टंडजाम लॻ टंडो आलम वफ़ाक़ी इदारे OGDCL तरफ़ां मक़ामी ज़मींदारनि खे संदसि ज़मीन जो मुआवज़ो न वधाइण, इलाइक़े में तरक़ियाती कम न कराइण ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ OGDCL इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ ज़मींदारनि जो OGDCL जे मुख गेट ॾाढो कैम्प क़ाइमु करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां एहतजाज कंदड़नि इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। मौक़े ते आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो आहे त हीउ एहतजाज असांजो इन करे आहे जो ज़मींदारनि खां जेका OGDC ज़मीन वरिती आहे उन जो हर साल हू 10% मुआवज़ो वधाए ॾींदा हुआ, जंहिंखे अॼु 7 साल थी विया आहिनि। 2015 खां 14 में हिननि मुआवज़ो ॾिनो हो, अॼु ताईं उहो मुआवज़ो वधाए नथा ॾियनि, जंहिं लाइ हिननि लिखियो त DC साहिब खां रेट वठी अचो फ़सुल जो। उहो असां रेट DC साहिब हिननि खे ॾिनो। उन खां पोइ चयूं त DC साहिब खां मकादे जो रेट वठी ॾियो, उहो लेटर आसी साहिब मोकिलियो, उहो भी 1.5 लख खां 2 लख ताईं उहो मकादे जो रेट भी DC साहिब हिननि खे ॾिनो आहे। काफ़ी दफ़ा असां एहतजाज कयो आहे, 7 साल हले पियो एहतजाज कंदे असांखे ही मुआवज़ो वधाए नथा ॾियनि, जॾहिं त महांगाई उरूज ते पहुती आहे, डॉलर किथे पहुतो आहे, हीअ असांखे कोड़ियुनि जे हिसाब सां ॾियनि। असांजो एहतजाज ऑयल एंड गैस कंपनी जे ख़िलाफ़ उन्हनि जेको ज़मींदारनि जो इस्तेसाल पिया कनि उन जे लाइ असां हिते गॾु थिया आहियूं त जीअं असांखे पंहिंजो जाइज़ हक़ ॾिनो वञे। उहो जाइज़ हक़ कहिड़ो, जेको उहो इहो आहे त असांखे ज़मीननि जा मुआवज़ा जेके आहिनि से घटि में घटि 5-8 सालनि खां वठी मुआवज़ो साॻियो रखियो अचनि। जीअं त हिन वक़्तु जेको आहे अफ़रात ज़र ऐं महांगाई जेका आहे उरूज थिए, उन हवाले सां असांखे पंहिंजो हक़ नथा ॾियनि। असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ फ़ॉर्मनि ते हिननि सां ॻाल्हियूं बि कयूं, दाहूं बि कयूं, डिप्टी कमिश्नर खां रेट बि वरिता ऐं हिननि जी मैनेजमेंट सां ॻाल्हायो, पर को बि असांखे हुनजो खड़तेल न निकितो। लिहाज़ा असां इन ॻाल्हि ते आमादा थियासूं त असांखे एहतजाज खां सवाइ असांखे को ॿियो चारो कोन्हे को। असांजो मुआवज़ो नथा वधाइनि। पहिरियों नंबर जेका ॻाल्हि असां इहा आहे त मुआवज़ो 2014 खां पोइ हिननि न वधायो आहे। हिननि जो असां सां एग्रीमेंट थियल हो त 2014 खां पोइ ऑटोमेटिक तव्हांजो मुआवज़ो वधाईंदासूं। उहो मुआवज़ो असांजो 65,000 आहे, जेके 7 साल थी विया आहिनि, अञा सूदो न वधायो अथनि। उन खां बैदि में ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे का फैसिलिटी OGDC नथी ॾे। असांजे एरिया जा पाणी खारा थी विया आहिनि इन OGDC जे करे। उहो पाणी असांखे चऊं था ॾियूं था फिल्टर प्लांट, उहो बि कोन था ॾियनि, कोन मिलियो आहे। रोड रस्ता असांजा टुटा पिया आहिनि ॻोठनि जा, उहे बि असांखे कोन था मिलनि। असांजो इहो जेको OGDCL सां मुतालबो आहे त असांजो जेको ज़मीन जो रेट जेको 2014 खां वधायो, उन खां पोइ कोन वधायो। इन ज़बान खे त हर साल 10% असां वधाईंदासीं, उहे कोन वधायो। ऐं असां जेको अहिड़ो मुतालबो आर्मी चीफ वज़ीर आज़म सदर पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान खां मुतालबो करे, महिरबानी करे हीअ इन मसइले ते ध्यानु ॾिनो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी मुतासिर ज़मींदारनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ TV न्यूज़, टंडोजाम।